गुरु अर्जन देव महाराज सच्चे पातशाह भाणे मनण जी दात ॾिनी। चयो कि हे अकाल पुरख वाहिगुरु जी, जे तव्हां असांखे गद्दी ते आसन ते विहारियो तब भी शुक्रानो, जे गरम तय जे मथा विहारियो आ तब भी शुक्रानो, जे सिख पेरी चौर कंदा होया तब भी शुक्रानो हुयो, जे अज इन्ही शरीर जे मथा गरम वारी विधी वने थी तब भी शुक्रानो, जे इन्ही शरीर जे लाए सेवक सुठा बस्तर खणींदा होया ता वो सुठा बस्तर असांखे पराया वो शुक्रानो तव्हांजो। पर जे इन्ही शरीर के अज गरम पानी जी देग में विधो वने तो तब भी शुक्रानो ही आहे। भाणे मनण जी दात और गुरबाणी ॾिनी गुरु अर्जन देव महाराज सच्चे पातशाह। छो तो बाणी ऐं भाणो ॿई गॾु। गुरु अर्जन देव महाराज जिथे गुरु ग्रंथ साहिब महाराज लिखराया बाणी ॾिनी, बाणी सां गॾु पाण उन्ही बाणी ते हली करे भाणो समझायो। और समझ में अचण खपे असांखे कि जेके बाणी पढ़दा आहिनि उनखे भाणो मञण खपे। भाणो माना गुरु जी रज़ा, निरंकार जी रज़ा, जेको भी कुछ थे तो वो जेके बाणी पढ़ी करे भी रज़ा में नाहिन रहंदा, याद कजो अञा उन्हनि भक्ति कई नहीं। गुरबाणी पढ़ण वारे खे भाणे मन जी जरूरत आहे। छा थी पियो नुक़सान थी पियो, छा थी पियो अज फायदो थी वियो, छा थी पियो कि कुछ खसजी वियो, कुछ मिली वियो, कुछ इज्जत थी, बेइज्जती थी। भाणो मनण दात आहे कि जेको भी करे तो मुंहिंजो करतार सुठो ही करे तो पियो। सतगुर चंता चंचल मत बारिक बपरे की, सर्प अगन कर मेले। नंढड़ो ॿार उनजी मत चंचल आ, उत नांग के भी हथ लगाईंदो आ, उत बाहि में भी हथ विझण जी कोशिश कंदो आ। माता पिता कंठ लाए राखे, आनंद सहज तब खेले। हे भाई, माता पिता आहिनि जेके ॿार खे खणी वठंदा आहिनि कि जे नांग ॾे वियो तो नांग खे डंगणी मारे छॾो, जे बाहि ॾे वियो तो बाहि खे साड़े छॾी। यानी कि माउ पीउ जे लाइ सुठो ई सोचे वेठा हूंदा आहिनि, पर ॿार रोईंदो आहे कि मुंहिंजी माउ मुंहिंजो पीउ मूंसां सही न कयो। वॾो थी करे ख़बर पवंदी आहे कि वाकई जे उन टाइम थप हणी करे धक हणी करे मूंखे न उथायो वञे हा तो मुझो हथ सलामत न हुजे, मां जिंदा न हुजां। पो गुरु असांजो जेको आहे न ॿार असांखे ॿारनि खां भी वधीक प्यार कंदो आहे। उनखे ख़बर आहे मुंहिंजे प्यार जे लाइ कहिड़ी शइ सही आहे। भाणो मञण दात आहे, कृपा आहे। गुरु हर गोबिंद साहिब महाराज छही पातशाही मीरी पीरी जी तलवार खई। सतगुरन सिख खे सिपाही बणायो। संत और सिपाही ॿई शयूं कि जिथे तू बाणी पढ़े तो, जिथे तू भाणो मञण वारो आहीं, पर ईअं न कि कोई तलवार खणी करे तोखे मारे छॾे, तुझे अॻियां कंहिं गरीब खे मारे छॾे और तू तकदो बीठो हुजे। गुरु चयो न, तुझे अंदर सूरबीरता भी हुजे, तुझे अंदर ताकत भी हुजे। असां तव्हां